डॉक्टर समीना वाहिद जे किताब बरंदड़ लफ़्ज़ मां हिकु चूंड नज़म अवां सां वंड कयां थो, जंहिंजो उनवान आहे सूरज उभरण जा ऐलान। ही वीरान घर ऐं वीरान चेहरा, परेशान सुनसान हैरान चेहरा। कॾहिं भुलिजी जन वटि ख़ुशी की न आई, जे आई बि पलखनि जी महिमान आई। टुटल ख्वाब नेणनि में तंजे अधूरा, ही वीरान घर ऐं ही वीरान चेहरा, परेशान सुनसान हैरान चेहरा। अचन तन जूं आहूं ऐं दर्दन जूं दाहूं, ऐं बणजन थियूं वॼंदड़ टलियुनि जूं सदाऊं। फिज़ा में अञा भी अचे गूंज तन जी, का विछड़ियल वगर खां रड़े गूंज बणिजी। जहीं जूं ही लुड़कनि सां भरियल सवाली निगाहूं लुछन थियूं ऐं हर हर पुछन थियूं। लहे थो मुक़द्दर छो ॾुखड़नि सां लाऊं, असां भी अव्हां जीअं इंसान आहियूं, कंहिं जीजल जे ख्वाबनि जा अरमान आहियूं। असां भी अव्हां जीअं इंसान आहियूं, कंहिं जीजल जे ख्वाबनि जा अरमान आहियूं। दवा तुंहिंजे दर्दनि जी दरमान आहियूं। अज़ल खां अबद ताईं फाहीअ ते टंगियल सलेबनि ते लुछंदड़, कड़ाहियुनि में पचंदड़ ऐं बाहियुनि में सड़ंदड़ ऐं खोलियुनि में रिझंदड़, तशद्दुद में चिंगंदड़ मरंदड़ ऐं जीअंदड़ वराके में फिरंदड़। सूरज उभरण जा ऐलान आहियूं, पिरह जे पिरीअ जा त पैगाम आहियूं। पिरह जे पिरीअ जा त पैगाम आहियूं।